अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वस्सक़लैन वल फ़रीक़ैनि मिन उरुबि व मिन अजमी वल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिमी। सुभान अल्लाह। मोहतरम सामीन हज़रा जीवन जा साईं आशिकान मुस्तफ़ा उलमान मुस्तफ़ा जीवन जा साईं वाली यो भी चवां मुहिबान अहल बैत मावा जे सामो तक़रीर जे लाइ नया बीठो बस सिर्फ़ मुहम्मदी लिस्ट में नालो लिखाईंदम नालो ॻणाईंदम बस मां इहो ई अर्ज़ु रखंदम तव्हां सभु अहले मोहब्बत वारा आहियो अवां सभु अहले ज़िक्र वारा आहियो सच्चे अकीदे सां मज़बूत अकीदे सां दिल ही दिल में अर्ज़ रखण असांजे तव्हांजो कम उन दिल वारे बर्तन के भरण सरकार मदीना शहनशाह मदीना जो कम। सुभान अल्लाह। असांजे तव्हां वॾा ख़ुशकिस्मत आहियूं कंहिंजा हथ कंहिंजी दामन में आहिनि कंहिंजा हथ कंहिंजी दामन में आहिनि असांजे तव्हांजा हथ अल्लाह जे कामिल अकमल वली आले रसूल औलाद अली जी दामन में सच्चे अकीदे सां सच्ची मोहब्बत सां खाली झोल अॼु असां सभु खाली झोली खणी अॼु असां खाली झोलियूं खणी सच्चे अकीदे सां सच्ची मोहब्बत सां खाली झोलनि खे सिधो रखण असांजे तव्हांजो कम कामिल अकबर मुर्शिद आले रसूल औलाद अली आहे उन खाली झोलनि खे भरण पंहिंजी नूरानी नज़र सां जो असांजे तव्हांजे कामिल अकबर मुर्शिद जो कम। सुभान अल्लाह। कंहिंजो रुख काॾे आहे कंहिंजो रुख काॾे आहे पर असांखे उहो कामिल अकमल मुर्शिद मिलियो आहे जंहिं पंहिंजी नूरानी नज़र सां रूहानी नज़र सां सरकार जे इश्क में रंगे असांजो उथण मदीनो करे छॾियो असांजो वेहण मदीनो करे छॾियो असांजो घुमण मदीनो करे अल्लाह जो कामिल अकमल वली हूंदो आहे जेको पंहिंजे ग़ुलामनि जे दिल वारा कनेक्शन सरकार मदीना शहनशाह मदीना सां मिलाए छॾिया इहो बि अर्ज़ कयां त असांखे सरकार सां बि मिलाए छॾियो अथई असां ते अमा ख़ातून जन्नत जी नज़र आहे असां ते इमाम हसन साईं जी नज़र आहे असां ते इमाम हुसैन साईं जी भी नज़र आहे बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अॼुकल्ह जा मौलवी मुल्ला
सरकार जे अहलबे जे दरवाजे खां उन्हनि जी साज़िश मिशन आहे त सरकार जे अहलबे सरकार जे घर वारनि पंजतन पाक खऊं हिननि साधड़नि खे परे कयो पर उहो कामिल अकमल मुर्शिदा जंहिं असांजे दिल वारे कनेक्शन खे सरकार सां बि जोड़े छॾे अथऊं त सरकार जे अहलबे ते अतहार सां बि जोड़े छॾियो अथऊं त तमाम करबला वारनि सां बि जोड़े छॾियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॿियो हिलड़ा ढिलड़ा ईअं न सम्झ सरकार जा सच्चा ग़ुलाम साहबा उहे बि असांजा सिद्दीक़ी अकबर भी चो असांजा आवाज़ बुलंद चओ असांजा सिद्दीक़ी अकबर भी असांजा फारूक़ी आज़म भी असांजा उस्मान गनी भी असांजा त मौला अली शेरे भी असांजा सरकार जा तमाम अहल बैत अतहार भी असांजा त करबला वारा भी असांजा सुभान अल्लाह सुभान सब तारीफ़ अल्लाह ताला जे लाइ जेको खालिक हो मालिक आहे अल्लाह ही माबूद आहे अल्लाह ही मक़सूद आहे अल्लाह वहदहू ला शरीक आहे अल्लाह ताला जी कुदरत बेमिसाल आहे। तमाम दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातो व सलाम जी ज़ात मुक़द्दसा जे मथा अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे बेमिसाल बणाए हिन दुनिया जे तख़्ते ते मबूस फरमायो आहे। सरकार त बेमिसाल आहिनि पर जेको शान अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे अता फरमायो आहे उहो शान भी बेमिसाल आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदके पंहिंजे हबीब जे उम्मत जे वलियन खे वॾो शान अता फरमायो आहे। अल्लाह जे कामिल वलियन खां अल्लाह जो करम कुर्ब हासिल थींदो आहे। अल्लाह जा कामिल वली अल्लाह जे वेझो कंदा अल्लाह जे करम जे वेझो कंदा सुभान अल्लाह अल्लाह वारनि जी सोबत सां अल्लाह जी मार्फत हासिल थींदी आहे। बग़ैर अल्लाह वारनि जी सोबत जे कॾहिं भी अल्लाह जी मार्फत हासिल न थींदी कॾहिं भी अल्लाह जो कुर्ब हासिल न थींदो। जहिड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए अर्रहमान फसअल बिही खबीरा रहमान जी खबर कहें बाखबर खां पुछ जेको रहमान जे मार्फत ॼाणण वारो अल्लाह ताला छा फरमायो रहमान जी खबर कहें बाखबर खां पुछ जेको रहमान जी मार्फत ॼाणण वारो सुभान हिन आयत करीमा में अल्लाह ताला पंहिंजे कुर्ब पंहिंजे मरफत हासिल करण जे लाइ अल्लाह वारनि कामिल वलियन जो ॾस ॾेई रहियो आहे। अल्लाह ताला फरमाए रहियो आहे जेकॾहिं अव्हां खे मुंहिंजो करो मुंहिंजी मार्फत हासिल करणी आहे त कंहिं अल्लाह वारे मुझे कामिल वली मुझे मकबूल बाने जी सोबत इख्तियार करे उन बाखबर अल्लाह वारे खां पुछो सुभान अल्लाह
उन बाखबर अल्लाह वारे खां पुछो उन अल्लाह वारे खां अल्लाह जी मार्फत मिलंदी उन अल्लाह वारे खां मां अल्लाह जी मार्फत मिलंदी अल्लाह जो कुर्ब हासिल थींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह वारे अल्लाह जे कामिल वली जे फैज़ सां अल्लाह जी तौहीद अल्लाह जी सच्ची मार्फत हासिल थींदी आहे जड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद में फरमाए थो फसअलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तालमून अल्लाह ताला फरमाए थो ए इंसानो तवां जेकदे नथा जानो त अहले ज़िक्र वारन खां पुछो सुभान अल्लाह जेकॾहिं तव्हां नथा ॼाणो त अहले ज़िक्र वारन अल्लाह जे कामिल अकमल वलियन खां पुछो सुभान अल्लाह यानी जेकॾहिं तव्हां कंहिं शइ जे बारे में इल्म नथा रखो त अहले ज़िक्र वारन जी बारगाह में अची पंहिंजे दिल खे अल्लाह वारन सालिहीन कामिलीन जी सोबत ऐं फैज़ान नज़र सां भरियो सुभान अल्लाह जहिड़ी तरह कोई आशिक तो फरमाए न किताबों से न वाज़ों के असर से पैदा सुभान अल्लाह जरा गौर से बुझो न किताबों से न वाज़ों से यानी कि तकरीरों सा न किताबों से न वाज़ों के असर से पैदा दीन होता है अल्लाह वालों की नजर से पैदा सुभान अल्लाह बेशक हे मुल्ला मौलवी कुछ न आहिनि करे सघंदा पंहिंजे घर वारनि खे बि सुधारे न आहिनि सघंदा जेके अल्लाह जा कामिल अकमल वली हूंदा आहिनि गुनाहगारनि ते निगाह जो फेराईंदा आहिनि उन नज़र सां गुनाहगारनि खे छिके करे उन गुनाहगारनि जूं तक़दीरां बदिलाए छॾींदा आहिनि सुभान अल्लाह बेशक आशिक शाह फरमाओ न किताबों से न वाज़ों के असर से पैदा दीन होता है अल्लाह वालों की नजर से पैदा मैं यो चवा दीन होता है मुर्शिद कामिल की नजर से पैदा सुभान अल्लाह दीन किताबन जे वर्कन के फेरान सां नाहे मिलंदो दीन किताबन जे वर्कन के फेरान सां नाहे मिलंदो पर दीन जी असल रूह ऐं हकीकत किताबन मां न बल्कि अल्लाह जे मक़बूल बानन अल्लाह वारन जी सोबत सां नज़र सां नसीब थींदो आहे सुभान अल्लाह बेशक हक़ मुंहिंजा साईं हक़ चार ज़िक्र अल्लाह ताला फरमायो फसअलू अहल ज़िक्र जरा गौर क्यों अल्लाह ताला शाह फरमायो फसअलू अहल ज़िक्र फसअलू अहल इल्म अल्लाह ताला न फरमायो त इल्म वारन खां पुछो अल्लाह ताला शाह फरमायो फसअलू अहल ज़िक्र फसअलू अहल इल्म न फरमायो त इल्म वारन खां पुछो इल्म वारा त पाण भी ठोकर खाई सघन इल्म वारा त पाण भी ठोकर खाई सघन पर अल्लाह वारा अल्लाह जा कामिल अकमल वली अल्लाह जो कुर्ब अल्लाह जी मार्फत सेखारींदा सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह इल्म उहा शइ आहे जंहिंजी जगह दिमाग़ आहे इल्म दिमाग़ सां समझी पढ़बो आहे जॾहिं पढ़बो आहे त दिमाग़ में विहारबो आहे इल्म उहा शइ आहे जंहिं जी जगह दिमाग़ आहे ऐं ज़िक्र
उहा शय आहे जंहिंजी जगह दिल आहे दिल आहे दिल आहे जंहिंजी जगह दिल आहे इल्म इल्म दिमाग़ जी तख़्ती ते लिखियो वेंदो आहे इल्म इल्म दिमाग़ जी तख़्ती ते लिखियो वेंदो आहे ऐं ज़िक्र दिल जी तख़्ती ते ऐं ज़िक्र दिल जी तख़्ती ते अल्लाह वारा पंहिंजी निगाह सां जॾहिं अल्लाह जा कामिल अकमल वली कंहिं गुनाहगार नज़रे करम फेराईंदा आहिनि त उन जी दिल ते अल्लाह 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 लिखजी वेंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अर्रहमान फसअल बिही खबीरा अल्लाह जे मार्फत जी ख़बर अल्लाह वारन बा ख़बर कंहिं कामिल अकमल खां जहिड़ी तरह सरकार फरमाइनि था अनिल फरासिया काल ले रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्अलु या रसूल अल्लाह काल ला व इन कुल्त साइलन ला बुद्ध फसअल सालिहीन रिवायत आहे हजरत फरासी खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी खिदमत में अर्ज कयो वियो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा मां माण्हुनि खां सवाल करे सघां थो गौर सां मुझो सरकार जो गुलाम शारद को या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा मां माण्हुनि खां सवाल करे सघां थो सरकार फरमायो ला न सरकार फरमायो जेकॾहिं तोखे सवाल करण इंतिहाई ज़रूरी हुजे त सिर्फ़ अल्लाह जे कामिल वलियन सालिह बानन खां सवाल कर सुभान अल्लाह उहे ई तुंहिंजी मदद करे सघनि था यानी अल्लाह जी मार्फत जी ख़बर सरकार अल्लाह जे मार्फत जी ख़बर अल्लाह वारन खां पुछी अल्लाह जी मार्फत अल्लाह जो कुर्ब हासिल कर सुभान अल्लाह सुभान अल्लाह वारन जे फैसा सरकार फरमायो तोखे अल्लाह जी मार्फत मिलंदी अल्लाह वारा ही अल्लाह ताईं पहुंचाईंदा सुभान अल्लाह अल्लाह वारा ही अल्लाह ताईं पहुंचाईंदा सरकार जो ॿियो फरमान सरकार फरमाइनि था अन नबी सलमत अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुइला अनिल अम्र यहदुस लैस फी किताबिन वला सुन्नतिन फकाल यंजुर फीहिल आबिदून मिनल मोमिनीन रिवायत है अबू सलेमा खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछो वियो सरकार जी खिदमत में अर्ज़ कयो वियो सरकार खां पुछो वियो जेकॾहिं मामलो किताबुल्लाह यानी कुरान मजीद सुन्नत रसूल में न हुजे त उन बारे में फरमायो सरकार जी खिदमत में अर्ज़ कयो या रसूलुल्लाह जेकॾहिं मामलो किताबुल्लाह कुरान मजीद ऐं सुन्नत में न हुजे त उन बारे में या रसूलुल्लाह फरमायो सरकार फरमायो उन मामले में इबादत गुज़ार मोमिनन उन मामले में इबादत गुज़ार मोमिनन यानी औलिया सालिहीन गौरो फिक्र करे उन मामले के हल फरमाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह इल्म जी ॻाल्हि ई न आहे
हे तकदीरां मुल्ला मौलवी न बदलाईंदा गुनाहगारन जो हे तकदीरां बदलाईंदा त अल्लाह जा कामिल अकमल वली बदलाईंदा बेशक बेशक सुभान अल्लाह यानी अल्लाह जे कामिल वलियन जी सोबत सां अल्लाह जी मार्फत नसीब थींदी आहे अल्लाह जी मार्फत नसीब थींदी आहे ऐं अल्लाह जा कामिल वली हर मामले खे हल फरमाईंदा आहिनि अल्लाह जा मक़बूल बाना अल्लाह वारा अल्लाह जी सच्ची वादानियत सेखारींदा आहिनि अल्लाह जा कामिल वली सरकार जी सच्ची मोहब्बत सेखारींदा सुभान अल्लाह सरकार जो बियो फरमान अन इब्न अब्बास क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बी हदीसा पहले हुआ बयान कर अन इब्न अब्बास क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल मूसा हीन कल्लम रब्बहु ऐ रब्ब अय्यु इबादिका अहब्बु इलैका क़ाल अक्सरुहुम ली ज़िक्रन क़ाल अय्यु इबादिका अग्नी काल रादी बिमा आतैतहु काल अय्यु इबादिका अहकमु काल अल्लज़ी यहकुमु अला नफ्सिही बिमा यहकुमु अला अन्नास रिवायत है हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला सा हम कलाम थी अर्ज क्यों तो मुझा रब तोखे केड़ो बानो ज्यादा पसंद है अल्लाह ताला फरमायो अल्लाह ताला फरमायो जेको मुझो बानो मुझो घणो जिक्र करे मूसा अलैहि सलाम अर्ज कियो ए मुझा रब तुझे बानन मा ज्यादा अमीर केर आहे अल्लाह ताला फरमायो जेको मुझी अता ते राजी आहे वरी मूसा अलैहि सलाम अर्ज कियो ए मुझा रब तुझो केड़ो बानो सब खां ज्यादा हिकमत वारो अल्लाह ताला फरमायो जेको पंहिंजे लाइ फैसलो करे जेको पंहिंजे लाइ फैसलो करे वो फैसलो ॿियनि जे लाइ भी करे सुभान अल्लाह यानी अल्लाह जो कामिल वली हुआ है जेको गुनाहगारन ते नजरे करम फेराए त उन्हनि गुनाहगारन खे अल्लाह जी मार्फत तौहीद सेखारे छॾे गुनाहगारन के अल्लाह जे हबीब जी मोहब्बत में रंगे छड़े सुभान अल्लाह ये सब खूबियों अल्लाह ताला असा जे कामिल अकमल मुर्शिद में रखियो अर रहमान फसल बिही खबीर सुभान अल्लाह सरकार जो बियो फरमाना सरकार फरमाइन था अनस इब्न मालिक अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्नहु क़ाल अद्दालु अलल खैर कफ़ाइलिही रिवायत है अनस बिन मालिक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको अल्लाह जे जिक्र जे तरफ रहनुमाई करे थो वो अल्लाह के जोर प्यारो आहे सुभान अल्लाह अल्लाह जे जिक्र जी रहनुमाई केर फरमाईंदो आ चओ कामिल अकमल मुर्शिद फरमाए यानी अल्लाह जा कामिल वली अल्लाह के घणा प्यारा है बेशक अल्लाह जा कामिल अकमल वली अल्लाह के घणा प्यारा है अल्लाह वारन जी सोबत सां अल्लाह जी मार्फत अल्लाह जो कुर्ब हासिल थींदो आहे बेशक सुभान अल्लाह अल्लाह वारन जी सोबत अल्लाह वारन जी रिफाक सां दुनिया ऐं आखिरत आबाद थींदी आहे अल्हम्दुलिल्लाह असांजी दुनिया भी आबाद इन मुर्शिद जी जने कामिल अकमल मुर्शिद जी रिफाकत हूंदी त हीअ दुनिया भी आबाद आहे त आखिरत भी आबाद सुभान अल्लाह असां खुशकिस्मत आहियूं जो हिन दजाली दौर में
हे वो दौर यजीद वारो मोटी आयो थो बेशक मुंहिंजा साईं त हिन दौर में अल्लाह ताला असां खे अहिड़ो मुर्शिद अता फरमायो आहे जेको अल्लाह जो कामिल अकमल वली आहे सुभान अल्लाह अल्लाह जो कामिल अकमल वली आहे जेको आले रसूल औलाद अली भी आहे सुभान अल्लाह असां तमाम वडा खुशकिस्मत आहियूं असां जो अल्हम्दुलिल्लाह बुनियाद मजबूत आहे असां जो बुनियाद बाबा से बोलन चो असां जो बुनियाद मजबूत आहे बाबा से बोलन चो असां खे दर ते वञण जी ज़रूरत नाहे बाबा से बोलन चो असां खे अॼु वाइदो कयो असां खे दर ते वञण जी ज़रूरत नाहे चो अल्लाह ताला एड़ो कामिल अकमल मुर्शिद अता फरमायो सिर्फ पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जी दामन खे मजबूती हुसैन उलामा पकड़न जी ज़रूरत आहे बेशक सुभान अल्लाह मां दुनिया वारनि खे चवंदो आहियां दुनिया घुमी ॾिसो दुनिया घुमी ॾिसो हेड़ो चेहरो न मिलंदो बेशक हेड़ो चेहरो तो खे न मिलंदो बेशक असां जे कामिल अकमल मुर्शिद जी अल्लाह ताला हर अदा निराली फरमाई तो असां जे कामिल अकमल मुर्शिद जी हर अदा निराली आहे बेशक जंहिंजो उथण निरालो जंहिंजो वेहण निरालो जंहिंजो खिताब फरमाइण निरालो जंहिंजो ॾिसण निरालो जंहिंजी दुआ निराली सुभान अल्लाह हुसैन गुलाम समझ सिख कुछ समझ कुछ दर ते न वञ दर ते तो ठोकरूं मिलंदियूं खाली मोट ने असां जे लाइ इहे दर काफ़ी है सरकार मदीना शहनशाह मदीना जो दर काफ़ी है मौला अली जो दर उहो ही दर अम्मा खातून जन्नत जो दर मौला अली जो दर उहो ही हसनैन करीमैन जो दर बेशक मुर्शिदन करीमन जो दर हिन दर खां हे उहो दर आहे जेको सरकार सां भी मिलाए छॾियो अथई त मौला अली सां भी मिलाए छॾियो अथई अमा खातून जन्नत जी सां भी मिलाए छॾियो अथऊं हसनैन करीमैन सां भी असां खे मिलाए बेशक सुभान अल्लाह असां सरकार जा भी गुलाम आहियूं त सरकार जे अहल बैत जा भी गुलाम आहियूं गुलाम जो असां सरकार जा भी गुलाम आहियूं त सरकार जे अहल बैत जा भी गुलाम आहियूं जो असां सरकार जा भी गुलाम आहियूं त मौला अली जा भी गुलाम आहियूं जो असां सरकार जा भी गुलाम आहियूं त अम्मा खातून जन्नत जे दर जा भी गुलाम आहियूं त हसनैन करीमैन जे दरवाजे जा भी गुलाम आहियूं बेशक सुभान या अहल बैत जे दर जी गुलामी कम ईंदव समझो वक्त थव समझो मुलन मोल में जे चवण ते न लगो समझो अहल बैत जी मोहब्बत खुदा जो कसम जन्नत जी सनत बेशक समझो कुछ हुसैनी गुलाम समझो इन्हनि मामलन में न वञो मुल्ला मौलवी तव्हांखे सरकार जे दरवाजे खां भी परे कंदा त साहबा जे दर खां भी परे कंदा त अहल बैत दर खां भी परे कंदा अगर सरकार जे दर जे वेझो अहल बैत अतहार जे दर जे वेझो साहबन किरामन जे दर जे वेझो कंदो आहे त पंहिंजो कामिल अकमल मुर्शिद कंदो आहे सुभान अल्लाह बेशक हक्का मुंहिंजा सुना सुभान अल्लाह मता अगते हली पछतायो न मौलविन खे छॾे ॾियो जेको तव्हां खे अहल बैत जे दरवाजे खां परे करे तव्हां उन खां परे थी वञो बाबा से बोलन चो परे थी वेंदासीं असां परे थी वेंदासीं
चार्ज कयम सरकार सां मिलाईंदो आहे सरकार सां दिल वारे कनेक्शन खे मज़बूत कंदो आहे त कामिल अकमल मुर्शिद कंदो आहे हे मौलवी त पंहिंजे घर वारनि खे सुधारे नथा सघनि पंहिंजे पुट खे सुधारे नथा सघनि जेके अहल बैत जा साहबा जा गुस्ताख आहिनि उहे पंहिंजे घर वारी खे बि नथा सुधारे सघनि त तव्हांखे छा सुधारे सघंदा बेशक सुभान अल्लाह मूंखे ॿुधायो न हे जेके माण्हू आयल इहे पैसनि सां ख़रीद थियल न हे अल्लाह जे कामिल अकमल वली सुभान अल्लाह जी नज़र सां हे ग़ुलाम ख़रीद थियल आहिनि बेशक जॾहिं अल्लाह जे कामिल अकमल वली जी नज़र हिन गुनाहगारनि ते पहुती नज़र पई हिन गुनाहगारनि जी उन नज़र दिलियूं खसे छॾियूं सुभान अल्लाह वो कामिल अकमल मुर्शिदा जेको गुनाहगारनि जी दिलनि खे खसे सुभान अल्लाह सुभान हिन गुनाहगारनि खे सचो तौहीदी बणाए सचो तौहीदी केर बणाईंदो आहे जो अल्लाह जो कामिल अकमल बणाईंदो आहे सरकार जी मोहब्बत में केर रंगींदो आहे जो अल्लाह जो कामिल अकमल वली कामिल अकमल मुर्शिद रंगींदो आहे सुभान अल्लाह बेशक चार्ज कयम अहल बैत जी मोहब्बत जन्नत जी कुंजी अथव अहल बैत जी मोहब्बत ढिलो था ॻाल्हायो छो भला कंहिं जो अक़ीदो आहे सरकार जो बि फरमान आहे अहल बैत जी मोहब्बत जो जन्नत जी सनद आहे बाबा से बोलन चओ अहल बैत जी मोहब्बत जो जन्नत जी सनद आहे अहल बैत जी मोहब्बत हिन दुनिया में भी कम ईंदी त आखिरत में भी कम ईंदी अल्लाह अजीज दोस्तों मुस्लिम करीमन की आमद जोरदार नारे जो जवाब सुभान अल्लाह कर घिन 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 अल्लाह सुभान 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 अल्लाह अल्लाह और मुर्शिद तुझे सलाम घोर सुभान अल्लाह कमर वारो अजीज दोस्तों सब गई रहो हजरत सिंह साहबजादन जो बयान जारी है सब गई रहो जल्दी गई रहो जल्दी हुक्म आए तो जल्दी गई रहो अर्रहमान फसअल बिही खबीरा रहमान जी खबर अल्लाह जी मार्फत जी खबर अल्लाह वारन बा खबर कह कामिल अकमल का पूछो सरकार जी भी हदीस जरा गौर सा मुझो अन आता बताने नबी जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
काल इज़ा अदल्ल अहदुकुम शैअन औ अराद अहदुकुम औनन वहुव बिअर्दिन लैसा बिहा अनीसुन फलयकुल या इबादल्लाह अगीसूनी फ़इन्न लिल्लाहि इबादन ला नराहुम वक़द जुरिब ज़ालिका सुभान अल्लाह। रिवायत है अतबा का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो सुभान अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं तमामा कंहिंजी का शइ गुम थी वञे जॾहिं तमामा कोई मुसीबत में अची वञे जॾहिं तमामा कंहिंजी शइ का गुम थी वञे तमामा कोई मदद चाहे त उहो हीअं पुकारे अल्लाह ताला जा बाना मुंहिंजी मदद कयो अगीसूनी। सरकार छा फरमायो जॾहिं तव्हांजी का शइ गुम थी वञे जॾहिं तव्हां कंहिं मुसीबत में अचो त पोइ हीअं पुकारियो अगीसूनी ए अल्लाह जा बानो मुंहिंजी मदद कयो ए अल्लाह जा बानो मुंहिंजी मदद कयो। सरकार फरमाइनि था यकीनन अल्लाह ताला जा अहिड़ा बाना आहिनि जंहिंखे तव्हां नथा ॾिसी सघो पर उहे तव्हांजी मदद कनि था। यानी अल्लाह जा मक़बूल बाना अल्लाह वारा अल्लाह जी अता सां मदद फरमाईंदा आहिनि अल्लाह जी अता सां मदद फरमाईंदा आहिनि। असां हुसैन खे आज़माइण जी ज़रूरत नाहे हूंदी कॾहिं बि मुसीबत ईंदी आहे त पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद खे सरींदा सरकार जो भी फरमान आहे जॾहिं मुसीबत अचेव त अल्लाह जे कामिल अकमल वली पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद खे सॾियो त उहो तव्हांजी मदद कंदो। सुभान अल्लाह बेशक हक़ा सच्चा सुभान अल्लाह। सरकार छा फरमायो अगीसूनी जॾहिं तव्हां मुसीबत में अचो जॾहिं तव्हां काथे बि फासो काथे बि मुसीबत में अचो पोइ अल्लाह जे नेक बाननि सालिह बाननि अल्लाह जे कामिल अकमल वली यानी पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद खे सॾियो सुभान अल्लाह सॾण तव्हांजो कमु हूंदो मदद फरमाइण तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद जो कमु हूंदो सुभान अल्लाह। यानी अल्लाह जा मक़बूल बाना अल्लाह वारा अल्लाह जी अता सां मदद फरमाईंदा आहिनि अल्लाह वारा अल्लाह जी रहमान फसाल बिही खबीरा अल्लाह वारा अल्लाह जी मार्फत सेखारे अल्लाह जी तौहीद वारे रंग में रंगे छॾींदा आहिनि अल्लाह वारा सरकार जी सच्ची मोहब्बत दिल में पैदा करे सरकार जी शरीयत सुन्नत ते सही अमल कराईंदा आहिनि। सुभान अल्लाह शार गुम के आशिका फरमायो वरी भी पढ़ा तो न किताबों से सुभान अल्लाह तो कोई आशिक तो फरमाए न किताबों से न वाज़ों के असर से पैदा बाज़ बुलंद जाओ न किताबों से न वाज़ों के असर से पैदा दीन होता है दीन होता है अल्लाह वालों की नजर से पैदा सुभान अल्लाह मायो चौजम दीन होता है मुर्शिद कामिल की नजर से पैदा चवणो पवंदो जॾहिं हिन शख़्सियत ते नज़र पवंदी आहे त पोइ चवणो पवंदो जिनकी हर अदा सुन्नत मुस्तफ़ा बाज़ बुलंद जो जिनकी हर अदा सुन्नत मुस्तफ़ा सुन्नत मुस्तफ़ा ऐसे
ऐसे पीरे तरीकत पे लाखों सलाम 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 सलाम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नारे तकबीर, सच्ची तौहीद असां वटा ये अल्लाह जा कामिल अकमल वली कामिल मुर्शिदी सच्ची तौहीद सेखारी दुआ सुभान अल्लाह। अर्रहमान फसाल बिही खबीरा, रहमान जी खबर कहीं बाखबर का पुछ, रहमान जी खबर पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद का पुछ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नारे तकबीर नारे तकबीर जो अल्लाह अकबर जो उन विरद के एडो तो बुलंद कयो जो कुफ्र जो दिमाग फिरी वने। सच्चा तौहीदी आहे त सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारा आहे। नारे तकबीर टे दफा चओ नारे तकबीर, नारे रिसालत नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक। हक चार यार बेहण हक चार यार बेड़ो पार बेड़ा ही पार। सुभान अल्लाह। ये भी सरकार जा गुलाम असां जा। सुभान अल्लाह। नारे तहकीक हाणे वो नारो नारे हैदरी नारे हैदरी नारे हैदरी दम 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 अली घेरा इश्क वारन आशिकन जो काबो सुभान अल्लाह। अली घेरा आशिकन जी दिलन जो काबो आहे। अली घेरा जो असांजे मुर्शिदन करीमन जो बाबो आहे। दम 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 अली 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 चमन चमन गली 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 अली अली चमन चमन गली 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 चमन चमन गली 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 अली 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 नारवा साहबा कराम जो अकीदो आ तमाम साहबा कराम जो अकीदो आ मौला अली जे नाले सां नारे सारे मोमिन ऐं मुनाफिक जी ख़बर पवंदी आहे। ए साहबा कराम जो अकीदो आहे जने मौला अली जो असां कंहिं बि महफ़िल में ज़िक्र कंदा त मुनाफिक भजी वेंदा त ख़बर पवंदी आहे मोमिन कहिड़ो आहे मुनाफिक कहिड़ो आहे। अॼु बि ख़बर पए सभु मोमिन जॾहिं आवाज़ मुनाफिकन ताईं पहुचन उन्हनि खे ख़बर पए सच्चा हैदरी आहे त हे सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारा मुर्शिद हुसैन कंबर वारे जा गुलाम आहिनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मौला अली जो नारो मां इहो चवंदमि या ॻाल्हि कंदमि मौला अली जो नारो अगरि हिन सिंध धरती ते हणाए ॾेखारियो आहे त मुर्शिद हुसैन कंबर वारे हणी ॾेखारियो आहे। बेशक सुभान अल्लाह। चमन चमन गली 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 अली 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 चमन चमन गली 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 आवाज़ बुलंद चो ललकार सा हणो चमन चमन गली 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 अली 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 दम 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 गली 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 दम दम अली 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 मुर्शिद हुसैन रहबर हुसैन रहबर